नाज़रीन, पखे में इरीगेशन की ज़मीन तक कब्जा ख़त्म कराने लाइ वरी ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। इन सिलसिले में अमलदारनि केतिरा ई दुकानी अॼु हटाए पट करे छॾिया। तफ़सील ॾिसूं था तारिक हुसैन मक्सी जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं पखे में, जिथे हाई कोर्ट जे तहत जेके पखे में हद दख़िलियूं हुयूं उन हद दख़िल हटाइण जे करे जेको आहे त इंतज़ामियात हिते पहुची वई आहे। हद दख़िलियूं हटाइनि था पिया। जेके हिते मौजूद आहिनि अॻवान, उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो वधीक इन जे बारे में छा चवणु आहे। ये तो एजुकेशन डिपार्टमेंट जे ज़मीन ते वाहन जे कड़नि ते हिन ठाहिया हिन मुआवज़ो त मिली नथो सघे। ये बाक़ी जेका कार्रवाई हले थी ऑनरेबल हाई कोर्ट जे हुकुम ते, सखर बेंच जे हुकुम ते इहा हले थी। जीअं त जेका अॼु ड्राई हले थी सा इरीगेशन डिपार्टमेंट जी लैंड आहे ऐं हूअं त असांजी ज़मीन घणी आहे, पर फ़िलहाल हुकुम मिलियो आहे त तव्हां टापूं इंस्पेक्शन पात ऐं नॉन इंस्पेक्शन पात सॾिबो आहे, उहे तव्हां ख़ाली करायो त जीअं असांजी पंहिंजे अवेल सवेल में पंहिंजी मशीनरी पंहिंजी मूव करे सघे। किथे ब्रीज पए थो या पाणी में जेका रंडा वक़्तु थिए थी उन सां असां जल्दी मूव करे सघूं। तो आहे कि माण्हुनि इन्हनि खे इतलाह मिलियल आहे 2-3 महीननि खां निशान करे रही आहे, पर माण्हुनि इन्हनि खे कोन लाइट वरितो। जीअं त अॼु हाई कोर्ट जे तरफ़ खां ॿियो फेस हले थो, उहा कंप्लीट आहे। 28 तारीख़ रिपोर्ट ॾियणी आहे। असां माण्हुनि खे रिक्वेस्ट कयासीं पर माण्हुनि न मड़िया, तंहिं करे अॼु असांजो मुखिया साहिबु कंबर तहलके जो ऐं असां गॾिजी जेका बि साईं जे तहलके में आहे उहा असां पंहिंजी अॼु खाली कराईंदासीं। वफ़ाक़ खे मर्कज़ खे अपील कंदासीं, ख़ुदारा इन्हनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। हे ग़रीब आहिनि, मारूड़ा काॾे वञनि। असांजी सिंध में जेके साल ॿिनि में अफ़गानी बिरमी बिहारी आयल आहिनि उन्हनि खे कार्ड ठही मिलनि था सिंध में, उन्हनि खे डोमिसाइल ठही मिलनि था। उहे असांजे नौकरियुनि कोटाउनि ते धाड़ो हणनि था। उन्हनि जो हक़ु आहे सिंध में, उन्हनि जे लाइ पुछा न आहे, उन्हनि खे कार्ड इशू कनि था। बाक़ी पंहिंजी अवाम पंहिंजे ग़रीब मारूड़नि जे लाइ को अहसासु न आहे। मां मर्कज़ खे अपील कंदुसि, ख़ुदारा हिननि सां रहमदिली कई वञे, हिननि जी हिमत अफ़ज़ाई कई वञे। कैमरामैन तनवीर हुसैन खुश्क सां गॾु तारिक हुसैन मक्सी, मेरान टीवी पखो।